नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान महमूद में ख़बर ॾींदा हलूं त MKH बॉयज़ डिग्री कॉलेज में रांदियुनि जो मुक़ाबिलो थियो। 4 टीमनि हिसो वरितो आहे। नंबर 1 मोहसिन शाह, जंहिंजो हेड कोच शहबाज़ अली ऐं नंबर 2 सखी जान मोहम्मद, हेड कोच मीर शमशाद। 4 नंबर टीम मीर खुदा बख्श, हेड कोच इमरान खान। 4 टीम समन सरकार, हेड कोच मिनर लाल। रांदियुनि में क्रिकेट, बैडमिंटन, टेबल टेनिस ऐं रसाकशी ज़ोर जा मुक़ाबिला, जंहिंमें 60 ॿारनि हिसो वरितो, जंहिंमें चइनी टीमनि जे रांदीगरनि तमामु वॾी महिनत कई, जंहिंमें मोहसिन शाह पहिरियों नंबर ऐं ॿिए नंबर ते सखी शाह जान मोहम्मद आयो। महिमान ख़ासि RD मीरचंद ओड ऐं टंडो जान मोहम्मद बॉयज़ कॉलेज जे SMC मेंबर मीर ज़फरुल्लाह टालपुर, सेठ फयाज़ काइमखानी ऐं जुडो कॉलेज जे प्रिंसिपल मीर फारूक टालपुर ऐं कोट गुलाम मोहम्मद जो प्रिंसिपल अशोक कुमार ऐं टंडो जान मोहम्मद कॉलेज जे लेक्चरार मुख्तियार जरवार, मीर शकील टालपुर, हफ़ीज़ुल्लाह टालपुर, मुबशर मुगल खटीआल टीम मोहसिन शाह खे अवार्ड सां नवाज़ियो आहे। टंडो जान मोहम्मद जे प्रिंसिपल जावेद अख्तर आराई खटीआल टीम ऐं ॿिन्हिनि टीमनि में कैश इनाम विराया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।